अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असांजे चैनल ते खुशामदीद। यूनिवर्सिटी ऑफ सिंध तरफां एडमिशन जो फर्दर प्रोसेस स्टार्ट कयो वियो आहे, जंहिंमें तव्हांखे फॉर्म कंप्लीट करणो आहे। तव्हांखे पंहिंजी एजुकेशनल क्वालिफिकेशन ऐड करणी आहे। उन खां पोइ तव्हांखे डिपार्टमेंट जी सिलेक्शन करणी आहे, चॉइसिस जी। तव्हांखे कहिड़ा कहिड़ा डिपार्टमेंट जेको आहे पसंद अचनि था ऐं तव्हां एडमिशन वठणु चाहियो था, ऐं उन खां पोइ तव्हांखे सिलेक्ट करणो आहे त कहिड़ी कैटेगरी में तव्हां एडमिशन वठणु चाहियो था। तव्हां सेल्फ फाइनेंस ते वठणु चाहियो था, मेरिट ते वठणु चाहियो था, स्पोर्ट्स कोटा ते वठणु चाहियो था। त एडमिशन फॉर्म कंप्लीट करण जे लाइ सभिनी खां पहिरियां तव्हां पंहिंजो पोर्टल अकाउंट ओपन कंदा। जीअं ई तव्हां पोर्टल अकाउंट ओपन कंदा, थी ॾिसो तव्हांखे एप्लीकेशन फॉर्म हिते ईंदो, क्लिक हेयर टू कंप्लीट योर फॉर्म। तव्हां हिते क्लिक कंदा। जी तव्हां ही कंप्लीट हेयर ते क्लिक कयो थी तव्हांखे फॉर्म फिलिंग गाइडलाइंस आहिनि, जंहिंमें ॿुधायो आहे थी स्टेरिक जंहिंमें बि हूंदो उहो फील्ड फिल करणु तव्हांखे लाज़मी आहे। उन खां अलावा जेका बि तव्हां पिक्चर अपलोड कंदा उहा लेस देन 100 KB हुजे, ऐं जेको बि तव्हां डॉक्यूमेंट जी पिक्चर अपलोड कंदा या डॉक्यूमेंट अपलोड कंदा त उहो लेस देन 500 KB हुजे। हाणे नेक्स्ट प्रोसेस आहे तव्हांजो, सभिनी खां पहिरियां तव्हां एजुकेशनल क्वालिफिकेशन एड कंदा, जंहिंजे बेसिस ते तव्हांखे जेको आहे डिपार्टमेंट सिलेक्शन जी चॉइस मिलंदी। हाणे तव्हांखे क्वालिफिकेशन एड करणी आहे। क्वालिफिकेशन एड करण महिल जीअं ई तव्हां एड क्वालिफिकेशन कंदा, सभिनी खां पहिरियां तव्हां मैट्रिक जी इंफॉर्मेशन ॾींदा। उन खां पोइ तव्हां इंटरमीडिएट जी इंफॉर्मेशन, इहा इंफॉर्मेशन ॾियण खां पोइ तव्हां नेक्स्ट ते क्लिक कंदा। जीअं ई तव्हां नेक्स्ट ते क्लिक कंदा त हाणे तव्हांखां कोटा जो पुछियो वेंदो, तव्हां कोटा सिलेक्ट कयो। सेल्फ फाइनेंस आहे, इवनिंग प्रोग्राम आहे, सिंध यूनिवर्सिटी एम्प्लॉय कोटा आहे। जंहिं बि कोटा लाइ तव्हां एलिजिबल आहियो, जनरल ऐं सेल्फ फाइनेंस जे लाइ मेरिट, जनरल ऐं सेल्फ फाइनेंस जे लाइ सभु एलिजिबल आहिनि। कुझु मखसूस कोटाऊं आहिनि ऐं इवनिंग प्रोग्राम जे लाइ सभु एलिजिबल आहिनि। सिंध यूनिवर्सिटी जे एम्प्लॉयज़ जे लाइ मखसूस कोटा आहे। सिंध यूनिवर्सिटी जे एफिलेटेड कॉलेज जे एम्प्लॉयज़ जे लाइ मखसूस कोटा आहे। ऐं हुन में लिखियल आहे त कहिड़ो एलिजिबल आहे, जंहिंमें सन, डॉटर या ब्रदर, सिस्टर एम्प्लॉय जो अची वञे थो। उन खां अलावा स्पोर्ट्स कोटा ऐं डिसेबल्ड पर्सन कोटा आहे। जीअं ई नेक्स्ट ते क्लिक कंदासीं त इंफॉर्मेशन सेव थी वेंदी। उन खां पोइ तव्हांखे करण महिल तव्हां प्रियोरिटीज़ पंहिंजी चॉइस मुताबिक़ ॾींदव। जेको तव्हांखे फर्स्ट प्रियोरिटी ते डिपार्टमेंट खपे उहो तव्हां फर्स्ट ते रखंदा, जेको सेकंड ते खपे सेकंड, ईअं तव्हां 30 सिलेक्ट करे सघो था मैक्सिमम। उन खां पोइ अगरि तव्हां LLB जा ख़्वाहिशमंद आहियो, तव्हांखे LLB जो स्कोर अपलोड करणो आहे ऐं हुन सां गॾो गॾु LLB जो रिज़ल्ट कार्ड ऐं डेट अपलोड करणी आहे त तव्हां कहिड़े ॾींहं ते जेको आहे टेस्ट ॾेई आया आहियो, लेट जेका हेड जे तरफ़ां वरिती वेंदी आहे। हुन खां पोइ तव्हां सेव एंड नेक्स्ट कंदा। तव्हांजो फॉर्म हाणे एप्लीकेशन फॉर्म रिव्यू ईंदो, तव्हांजी ID वग़ैरह सभु, ऐं तव्हांखे कंप्लीट फॉर्म जो पंहिंजे जो रिव्यू करणो आहे त तव्हां सही भरियो आहे या न। ऐं उन खां पोइ जीअं ई तव्हां हिते क्लिक करे ऐं सबमिट ते क्लिक कंदा, तव्हांजो फॉर्म सबमिट थी वेंदो। उमेद था कयूं त तव्हांखे इंफॉर्मेशन मिली वई हूंदी सिंध यूनिवर्सिटी जो फॉर्म ऑनलाइन मज़ीद कीअं फिल कजे। मज़ीद अहिड़ियुनि इंफॉर्मेटिव वीडियोज़ जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो, त जीअं असांजी ईंदड़ हर नई वीडियो ते पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।